अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में आवां तव्हांजो मेज़बान फ़हीम बबर। नाज़रीन, अॼु प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं बल्दियाती इदारनि जे हवाले सां। 3 अगस्त ते बल्दियाती इदारनि जो जेको टेन्यूअर आहे उहो पूरो थियण वारो आहे ऐं नज़र विझूं सॼे सिंध में त जिते जिते बल्दियाती इदारा आहिनि, जिते जिते इहे जेके मुख़्तलिफ़ नालनि सां कमेटीज़ वग़ैरह जुड़ियूं वयूं, उन्हनि जी जेका कारकर्दगी रही आहे उन ते बि नज़र विझूं था त उहा कीअं रही आहे। वॾनि शहरनि में जेके शहर मेट्रोपॉलिटन जो दर्जो रखनि था, कराची हुजे, हैदराबाद या सखर, उते मुतहदा क़ौमी मूवमेंट सां लाॻापियल मेयर कमु करे रहिया आहिनि ऐं उन्हनि जी जेका आहे उते वोट बैंक बि उन्हनि जो आहे ऐं उहे ई सर्व कनि था। जॾहिं ॿिए पासे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जेको आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में उन्हनि जा चूंडियल नुमाइंदा आहिनि, बल्दियाती नुमाइंदा, उहे सर्व करे रहिया आहिनि। हीअ जेके 4 साल हुआ इहे कीअं गुज़रिया आहिनि ऐं उन्हनि में कहिड़ियूं कमियूं कोताहियूं रहिजी वियूं या पब्लिक के डिलीवर जो थियणो हो वो वक्त ते थियो या न थियो, इन सॼी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कयूं था। असांखे जॉइन कयो आहे एहसान अबड़ो साहब, पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा सीनियर अॻवान आहिनि, उन सां गॾु इमरान कुरैशी साहब आहिनि, PTI अॻवान आहिनि। साईं तव्हां ॿिन्हिनि जी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। एहसान साहब, कीअं पिया ॾिसो 4 साल जेके आहिनि उहे गुज़री विया ऐं 4 सालनि में असां अगरि नज़र विझूं त जेके वॾा शहर आहिनि जंहिंखे मुतहदा क़ौमी मूवमेंट लीड करे थी ऐं उतां ई वोट बैंक बि आहे उन्हनि जो, उन्हनि जी सूरत हाल कीअं आहे ऐं वरी उहे इलाइक़ा जेके जंहिं ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा चूंडियल नुमाइंदा कमु कनि पिया, उन्हनि जी सूरत हाल कीअं आहे? बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभ खां पहिरीं त हैदराबाद ऐं कराची म्यूनसिपल से मुतहदा क़ौमी मूवमेंट जा मेयर आहिनि, जॾहिं त सखर म्यूनसिपल में पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो मेयर आहे। ऐं गुज़िरियल इलेक्शन में पाकिस्तान पीपुल्स पार्टी सखर सॼे ज़िले खे स्वीप कयो हो ऐं मुतहदा जेका शहर जी सीट खणंदी हुई उहा हाराए वई। हाणे अचूं पाण हिन ते त बल्दियाती इदारनि जे जेके मेयर्स आहिनि, मुतहदा क़ौमी मूवमेंट जो जेको स्टांस रहियो आहे उहो इहो रहियो आहे त असांखे इख़्तियार न आहिनि। सही। ऐं आर्टिकल 140 जे तहत, आइन जे आर्टिकल 140 जे ए जे तहत असांखे इख़्तियार ॾिना वञनि ऐं पोइ असां कमु कयूं। हालांकि उन्हनि जो इहो इख़्तियार, इहा ॻाल्हि मौक़िफ़ हिकु हद ताईं त दुरुस्त आहे, पर अमूमी तौर ते उहो मौक़िफ़ हुननि जो दुरुस्त न आहे। जेकॾहिं इख़्तियार उन्हनि वटि न हुआ त पोइ 4 साल हुननि मेयरशिपूं वठी पाण ऐं अरबे रुपए जे फंड्स हासिल करे, अरबे रुपए जा फंड्स हासिल करे कराची ऐं हैदराबाद शहर खे तोरा बोरा करे छॾियऊं। छॾे ॾिना, इख़्तियार न वठनि हा, एहतिजाज करे ऐं कोर्ट में हलिया वञनि हा, न वठनि हा। अचूं पाण अंदरून सिंध में त अंदरून सिंध में बि असां जा जेके डिस्ट्रिक्ट काउंसिलुनि जा चेयरमैन आहिनि या जिते पंहिंजो MCs आहिनि, म्यूनसिपल कमेटीज़ आहिनि, उते आइडियल पोज़ीशन आहे नथो चई सघां त आहे, पर वरी बि बनिस्बत MQM जे इलाही बहितर पोज़ीशन आहे ऐं उन में अञा वधीक बहितरीअ जी ज़रूरत आहे। ऐं मूंखे यकीन आहे त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जेका आइन जी ख़ालिक जमात आहे, उहा आइन जे आर्टिकलनि खे मद्देनज़र रखंदे बल्दियाती इदारनि खे वधीक एम्पावर कंदी, वधीक उन्हनि खे इख़्तियार ॾेई ऐं नए सिरेदार जॾहिं चूंडींदासीं, इंशाअल्लाह ताला असां सिंध में हिकु दफ़ो वरी स्वीप कंदासीं त असां बहितर तरीक़े सां अञा वधीक पंहिंजूं ज़िम्मेदारियूं अदा करे सघंदासीं। छो त तव्हांखे यादि हूंदो त इलेक्शन खटण खां पोइ बि इलाही अरसे ताईं हलफ़ बरदारी जी तर्क न थी सघी हुई ऐं मुख़्तलिफ़ इशूज़ हुआ, कोरोना अची वियो, मुख़्तलिफ़ इशूज़ हुआ जंहिंजे करे डिस्टर्बेंस थी आहे। एहसान साहब जेका ॻाल्हि कई त जेके पीपुल्स पार्टी जा चूंडियल नुमाइंदा आहिनि या जेके कमेटीज़ आहिनि, उन्हनि में मतिलबु पाण चवनि पिया त जेको आहे ज़ाहिर तमामु सुठी ॻाल्हि, त सुठो कमु त न आहे थियो, पर कंहिं हद ताईं सुठो थियो आहे MQM जे बनिस्बत। तव्हां कीअं था ॾिसो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, वॾी महिरबानी फ़हीम बबर साहब। चवण जो मक़सदु इहो आहे त जे अगरि हैदराबाद सिटी जी साइड ते मेयर आहे, त जिते असां वेठा आहियूं कासमाबाद में चेयरमैन आहे, डिस्ट्रिक्ट काउंसिल आहे, उते तव्हां हिननि जी 4 सालनि में कहिड़ी परफॉर्मेंस आहे। तव्हां जेके मेगा प्रोजेक्ट आहिनि अञा उहे अनकम्पलीट आहिनि। जहिड़े हिसाब सॼो हिननि ड्रेनेज लाइन जे लाइ जेको वॾो नालो पूरे शहर मां फिरायो आहे, उहो अञा ताईं कनेक्ट कोन्हे थियो। बदकिस्मती सां जेके पहिरियां बारिशूं पयूं हुयूं या जेके हाणे बारिशूं थियूं आहिनि, उहो सिर्फ़ु पाणी चइनी पासे वेठो फिरे, उहो हुतां कढियो होॾां करे, उहो बि माण्हू पंहिंजी मदद पाण पंहिंजी जनरेटरनि ते पंहिंजूं मोटर जेके उते जा रिहाइशी आहिनि उहे माण्हू निकिरनि था, उहे माण्हू पंहिंजी मदद पाण सां जेको वञी कमु कनि था। बाक़ी त आउं नथो सम्झां का कारकर्दगी हिननि जी गुज़िरियल 4 सालनि में रही आहे
अहिड़े हिसाब सां तव्हां सिटी में हलिया वञो, असां इहा बिल्कुलु ॻाल्हि कंदासीं त सिटी में का परफॉर्मेंस मेयर जी कोन्हे रही जहिड़े हिसाब सां उन्हनि खे परफॉर्म करणु खपे। अरबे रुपयनि जी बजट आहे, माण्हुनि खे सैलरीज़ जेके आहिनि उहे नथियूं मुहैया थियूं वञनि, वासा वठो, HDA वठो या लोकल गवर्नमेंट जा डिपार्टमेंट जेके बि आहिनि, त हीउ हिकिड़ो अलमियो आहे। ऐं जे अगरि इन ई परफॉर्मेंस ते माण्हू हिननि खे दुबारा चूंडनि था त आउं नथो सम्झां त का इहा माण्हुनि सां इहा अच्छा अहसान साहब ये ॿुधायो त कीअं मतिलबु बजटिंग जी अगरि ॻाल्हि कयूं त अगरि हुन में हैदराबाद म्यूनिसिपल कॉर्पोरेशन में 2 अरब 92 करोड़ जो बजट आहे। बजट कीअं था ॾिसो? बजट इहो जेको एलोकेट थिए थो उहो छा मुनासिबु आहे, घटि आहे, जंहिंजे करे जेको आहे इदारा डेवलप नथा करे सघनि या माण्हुनि खे जेको आहे नथा उहे सहूलियतूं मुहैया करे सघनि? ॾिसो न, बजट जेको इशू थिए थो उहो OZT शेयर जे सूरत में शुरू इशू थिए थो। जीअं मिसाल पाण HMC खे वठूं, मिसाल वठूं HMC जो, सही, छो त पाण हैदराबाद जी था ॻाल्हि कयूं त HMC जो बजट खे जॾहिं बल्दियाती इदारा ठहिया हुआ त 8.5 करोड़ खां उन्हनि जो पर मंथ OZT शेयर उन्हनि खे मिलंदो, जेको हींअर 12 करोड़ 60 लख ते पहुची चुको आहे। हाणे इन खां अलावा 1 करोड़ एक्स्ट्रा, 1 करोड़ पर मंथ एक्स्ट्रा हैदराबाद म्यूनिसिपल कॉर्पोरेशन खे उहे मिलनि था डिस्क्रेशन पावर ऑफ ऑन द डिस्बर्शन, डिस्क्रेशन पावर ऑफ मेयर। उहो उनखे कहिड़े हुन में थो इस्तेमालु करे, सफ़ाई में थो इस्तेमालु करे, छा थो इस्तेमालु करे, उनजे मद में मिलनि था। अच्छा, अहिड़ी रीति कासमाबाद म्यूनिसिपल कमेटी खे घणो थो मिले? कासमाबाद म्यूनिसिपल कमेटी जे बजट जी मूंखे पगारनि खां अलावा यकीनन उन्हनि खे बि जेको आहे सो जेको म्यूनिसिपल कमेटी जे चेयरमैन जे डिस्क्रिप्शन जे लाइ जेको 2 करोड़ उन्हनि खे मिलंदो, त यकीनन हिननि खे 5 लख रुपया जेको फी यूसी मिले। पर जेका मुंहिंजे भाउ इमरान ॻाल्हि कई, ॾिसो हिन भेरे बरसाति जेका आहे सा हिकु त पई बि घटि आहे, ऐं ॿियो त पाणीअ जी सिचुएशन उहा न रही, उहा न हुई जेका गुज़िरियल सालनि में रहंदी हुई, ऐं पाणी गटर जा भरिजी वेंदा हुआ इलाही। हिन भेरे डिप्टी कमिश्नर इंतिहाई हिकिड़ो एनर्जेटिक क़िस्म जो माण्हू आहे, हुन पंहिंजे सॼे इंतिज़ामिया सां गॾिजी सियासी जमातुनि जे वर्करनि, त क़ौमी कारकुननि, त आम माण्हुनि गॾिजी सॼी माना हैदराबाद जी सूरत बनिस्बत गुज़िरियल सालनि जे हिन साल बहितर रही आहे एज़ फार एज़ इंतिज़ामिया कंसर्न ऐं आम माण्हुनि जे। ऐं बल्दियाती इदारनि जी ॻाल्हि नथो कयां, ऐं हुननि जी ॻाल्हि थो कयां। वासा जी ॻाल्हि त तव्हां कयो त वासा बरसातुनि पवण खां अॻु सिंध गवर्नमेंट 7 करोड़ रुपया फंड जारी कयो DCA जे थ्रू। सिंध DC ऐं वासा गॾिजी उहे सभु नाला हैदराबाद शहर जा साफ़ करे लेटर लिखियो मेयर हैदराबाद खे, वासा अलॻि लिखियो, DC अलॻि लिखियो, त असां नाला सभु साफ़ करे छॾिया आहिनि। नालनि जे ॿाहिरि सॼो कचिरो पियो आहे, तव्हां हाणे इहो कचिरो खणो, डंपिंग कयो कचरनि जी, त जीअं सॼो कचिरो वापसि हुन नालनि में पियो वञे। ऐं मेयर जी नाअहलियत जो अंदाज़ो तव्हां इन ॻाल्हि मां लॻाए सघो था त मेयर हैदराबाद जेको हिन साल जेको हिननि जी ऑडिट रिपोर्ट लीक थी आहे, उन में 1 अरब 92 करोड़ रुपए जी मिस एप्रोप्रिएशन। ठीकु आहे, बजट ते ॻाल्हायूं था। इमरान इहो ॿुधाइजो त जेका अहसान साहब ॻाल्हि कनि पिया त जहिड़ी रीति बजट आहे, जहिड़ी रीति ठीकु आहे, खणी बरसातूं घटि पयूं, हिन दफ़ा माण्हुनि खे वरी मानसून जेको आहे उन जो हिकिड़ो नओं सिस्टम बि जेको ॿुधाए पियो वञे, प्रोडक्शन आहे त उहो जल्दी उहो ईंदो ऐं सिंध सॼे में बरसातूं थींदियूं। कीअं था ॾिसो अगरि वधीक तेज़ बरसातूं थियनि थियूं, ईंदड़ जेको लास्ट ईयर वारो एक्सपीरियंस रहियो, जीअं सॼो कासमाबाद ॿुॾियल रहियो, जीअं सॼे कासमाबाद जे घिटियुनि में ख़ासि तौर ते लतीफ़ाबाद ऐं हैदराबाद शहर जा केतिरा ई इलाइक़ा अहिड़ा हुआ जिते हफ़्तनि जा हफ़्ता पाणी बीठल रहियो, जहिड़ी सूरत हाल रही, त तव्हां कीअं पिया ॾिसो त हिन भेरे जेको आहे इंतिज़ामिया उन सॼी जेका सूरत हाल खे मुंहुं ॾियण जे लाइ तयारु आहे? ऐं सम्झां थो त इंतिज़ामिया खे तयारु रहणु खपे, बजाए इन जे जो उन वक़्तु ई उथनि ऐं सुजाग थियनि, तॾहिं माण्हू ॿुधा पिया हुजनि। हीअ जीअं पहिरियां सूरत हाल थी हुई त हींअर उनखे कंट्रोल करण जे लाइ हर माण्हू खे पंहिंजो पंहिंजो कमु करणु खपे। हेॾा हेवी फंड अचनि था घर में रखण लाइ या पंहिंजनि खे नवाज़ण लाइ कोन हूंदा आहिनि, इन में सभिनी खे किरदारु अदा करणु खपे। ऐं हिते जे कासमाबाद जी जेके रिहायशी आहिनि, जेके हैदराबाद जा रिहायशी आहिनि, उन्हनि खे इन अज़ाब खां बचाइणु खपे ऐं उन खां पहिरियां तुर्त इहे इंतिज़ामात करणु खपनि त जीअं अहिड़ी सूरत हाल पैदा न थिए। तव्हां प्रीवियस जे अगरि ॻाल्हियूं कंदासीं त तव्हां वेंदव त का माना हिननि जी का ज़मीन ते हक़ाइक़ जेके आहिनि उहे तमामु चेंज आहिनि ॻाल्हियुनि जे बनिस्बत। तव्हां हलिया वञो, तव्हां ॾिसो भिटाई नगर हलिया वञो, मारवी टाउन हलिया वञो, 3 क्रॉसिंग
ब्रिजिस आहिनि, पर हींअर बि ताईं वेंदव त उते गटरस्तान लॻो पियो आहे, कचिरो पियो आहे, गंदगी पई आहे। जे पाणी जमा थिए थो त उहे माण्हू वीचारा पाण पंहिंजी मदद पाण वञी उते जेको आहे उहे सफ़ाइयूं कनि था, ॿियो कनि था। बाक़ी का कारकर्दगी हिननि जी अहिड़ी न आहे रही जंहिंखे सराहियो वञे हिते। जीअं 4 साल गुज़री विया आहिनि, पर तव्हां हींअर बि निकिरंदव त हर जॻह ते जेको आहे कचरा कुंडियूं लॻी पियूं आहिनि। हालांकि ॾिसो त हीअ तमामु घणियूं हैवी पीसिस जेके आहिनि चार्ज कनि था। तव्हां मैरिज सर्टिफिकेट थी वञे, बर्थ सर्टिफिकेट थी वञे, 300 खां 400 रुपया, उन खां वधीक। त हाणे उहे पैसा केॾा था वञनि? काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जंहिंमें ही पैसा चार्ज कनि था, त उहे शयूं तव्हांखे नज़र अचणु खपनि। रोडनि रस्तनि ते उहा मशीनरी नज़र अचणु खपे, कमु करणु खपे। तव्हांजा स्वीपर्स हुजनि, सफ़ाइयूं हुजनि, जीअं हर हंधि थींदो आहे कि अगरि तव्हां बजट आहे हेतिरा पघारूं पैसा चार्ज कयो था त उनजो को डिलीवर बि थियणु खपे। त आउं सम्झां थो त इंतिज़ामिया खे अॻु में अखि खोलणु खपे, तयारी करणु खपे, जंहिंमें हर माण्हूअ खे, हर इदारे खे जेको आहे पंहिंजी तयारी करे इन जेको मानसून बारिशूं जेके अचण वारियूं आहिनि उनखे मुंहुं ॾियण जे लाइ अॻु में माण्हू इंतिज़ामात करे त माण्हुनि खे इन बवा मां ऐं तकलीफ़ मां बचाए सघे। ठीकु आहे, ब्रेक वठी ब्रेक खां पोइ कंटिन्यू कंदा। नाज़रीन, ॻाल्हि ॿोली सिलसिलो जारी आहे, वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में ॻाल्हि ॿोली सिलसिलो जारी आहे। अहसान साहब, इहो ॿुधाइजो त कीअं था ॾिसो असां जेका अगरि नज़र विझूं सॼी सूरत हाल ते, त कासिमाबाद में सिधी ॻोठ हुजे, सहरिश नगर हुजे, या वरी चांडिया ॻोठ खां अॻियां वरी जेको भिटाई नगर, भिटाई टाउन, तमामु घणी सूरत हाल ख़राबु आहे हुते। गटर अक्सर जीअं ब्रेक खां पहिरीं इमरान बि निशानदेही कई उन्हनि इलाइक़नि जी, गटर उथिलियल रहनि था ऐं रोड जेके आहिनि अधु कासिमाबाद जा हिन वक़्त ताईं जेको घिटियूं ऐं जेके पाड़ा आहिनि उन जा तमामु ख़तरनाक सूरत हाल आहे। हुते खॾा आहिनि, उते को स्ट्रीट जो कमु न आहे थियो। बल्दियाती इदारनि जी इहा ज़िमेदारी हूंदी आहे त जेके ख़ासि तौर ते घिटियूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे तामीर करणु, उन्हनि जो ड्रेनेज जो जेको सिस्टम हूंदो आहे, नंढियूं जेके नालियूं हूंदियूं आहिनि, उहो बि इन्हनि इदारनि छो न अञा ताईं जेको आहे कासिमाबाद में डेवलपमेंट जो कमु थी सघियो आहे। बजट बि सुठी आहे, ज़ाहिर चूंडियल नुमाइंदा बि सुठे नमूने सां कमु कनि था, नज़र बि अचनि था, पोइ बि एॾी वॾी किराए छो? छा आहे जो ड्रेनेज जो सिस्टम तव्हांखे यादि हूंदो त 2010 में हीउ जेको नालो जेको ठहे पियो ड्रेनेज जो, जंहिंजी भाउ मुंहिंजे इमरान ॻाल्हि कई, उहो नालो अञा ताईं वाक़ई कनेक्ट न थी सघियो आहे न। कुझु शयूं हुन जूं अञा, कुझु कनेक्शन पॉइंट अञा हुनजा रहिजी विया आहिनि। उहे जीअं ई कनेक्ट थींदा त तव्हां ॾिसंदव त सूरत हाल ड्रेनेज जे हवाले सां तमामु बहितर थी वेंदी। इनशाला हाणे कुझु हिकिड़े महीने जी ॻाल्हि हूंदी। ॿी ॻाल्हि आहे त रोड हिन करे अंदरियां न ठही सघिया आहिनि जो ई पूरे कासिमाबाद खे इंटरकनेक्ट थो करे इहो नालो। इहो जॾहिं पूरो कासिमाबाद ऐं ख़ुदि जंहिं पासे में रहां थो उहे घिटियूं रोड उहे थोरा ख़राबु आहिनि, पर उनजो वजह आहे त नालो इंटरकनेक्ट थिए त पोइ घिटियूं ठहनि। छो त जेकॾहिं हिकिड़े दफ़ा रोड घिटियूं ठहियो वञनि, वरी पोइ ड्रेनेज लाइ खुटराई थी थिए त इहो हुनजो वॾो नुक़सानु थो थिए। इन जे करे बि इहा मसइलो आहे। ॿी ॻाल्हि आहे त ड्रेनेज जो सिस्टम तव्हां मूंखे ॿुधायो त पूरे हैदराबाद में, या तव्हां खणी अचो पूरे कराचीअ जी हालत छा आहे, लाहौर जी हालत छा आहे। हींअर कराची खे फोकस पे कयो तमामु टीवी चैनलनि त साईं कराची ॿुॾी वियो। 2 ॾींहंनि खां पोइ लाहौर में 84 मिलीमीटर बरसाति पई त सॼो लाहौर जा पोश इलाइक़ा सभु ॿुॾी विया। त आउं तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त ड्रेनेज सवाइ कैपिटल इस्लामाबाद जे पूरे पाकिस्तान जी ड्रेनेज जो हाल इहो आहे। कराची सां हिकिड़ो अलमियो इहो आहे त उते नाला घणा आहिनि, इन जे करे बि इशू आहे। नालनि ते कब्ज़ा आहिनि, सालनि खां आहिनि, कंहिं कराया आहिनि कब्ज़ा। हैदराबाद जी पोज़ीशन इहा आहे त हैदराबाद शहर जी ॻाल्हि पोइ थो कयां, कासिमाबाद जी पहिरीं ॻाल्हि करे वञा त इमरान भाउ वारी ॻाल्हि बिल्कुलु आउं हिनखे सेकेंड थो कयां त नालो वाक़ई डिले थियो आहे। ऐं नाले में डिले थियण जी वजूहात इहे आहिनि त इलाही जायुनि ते कब्ज़ा हुआ। कब्ज़ा छॾाइण में माण्हुनि जा घर ठहियल हुआ, माण्हुनि असां वटि जेको आहे सो हिकिड़ो सिविक सेंस बि असांजे माण्हुनि में घटि आहे न। कब्ज़ा कयो, उन्हनि खे घर अॻियां खयो हुजनि, उन्हनि खे कब्ज़ा छॾाइण में डिले थी वियो। बहरहाल नालो हाणे कंप्लीट थियण वारो आहे ऐं इनशाला ताला तव्हां ॾिसंदो त इहे 2 खां 3 महीननि में नालो जॾहिं इंटरकनेक्ट थी वेंदो मेन उन सां ड्रेनेज सां, त कासिमाबाद जी ड्रेनेज तव्हांखे इनशाला अहिड़ी मिलंदी जो जेकॾहिं हिते 100 मिलीमीटर बरसाति बि पए न त पाणी जी फुड़ो बि न हूंदो। ऐं उनखां पोइ रोडनि ऐं रस्तनि जो कमु शुरू थी वेंदो, छो त रोड ऐं रस्ता जेके मेन आहिनि
उहे जिते जी तमामु घणी सूरत हाल ख़राब आहे इन ही करे न त छो त ड्रेनेज इंटरकनेक्ट ई न आहे न। हाणे तव्हां कासमाबाद फेज़ 1 खे वठो, इमरान भाउ हवालो ॾिनो भिटाई नगर जो ऐं ॿियनि इलाइक़नि जो, तव्हां हवालो ॾिनो मेमण ॻोठ पंहिंजो चांडिया ॻोठ जो ऐं हिते पंहिंजो सैरिश नगर जो हिन जो, त उहो इन जी वजह ई आहे त इहे मेन नाले सां इंटरकनेक्ट ई न आहिनि। तव्हांजो हीउ जेको ऑफिस जो रोड ई आहे इहो ई तव्हां ॾिसो त अञा नालो कनेक्ट ई न थियो आहे। त इहे कनेक्टिंग पॉइंटूं 10 साल थी विया आहिनि। ही कुझु लखनि करोड़नि मुंहिंजा साईं जो जेको हाणे अर्बन ताईं आहे, मुंहिंजा साईं अरबे रुपयनि ताईं मुंहिंजा हिन जी साईं बजट उन करे इन जी वजह आहे त कब्ज़ा आहिनि न, कब्ज़ा आहिनि न, ठेकेदार सर कब्ज़ा आहिनि न, कंहिंजा कब्ज़ा आहिनि? तव्हां ॿुधायो कंहिंजा कब्ज़ा आहिनि? मखलूक कोन नहीं असांजा माण्हू न आहिनि, असांजा माण्हू न आहिनि। असीं तव्हांखे था चऊं त तव्हां वञी उहे कब्ज़ा खणो, तव्हीं वञी कब्ज़ा हटायो उहे, असीं तव्हांखे था चऊं। मनपसंद ठेकेदार आहे जेको हिननि खे सुठी कमीशन ॾे थो, पेट्रा रूल्स जे तहत ठेका ॾिना विया ॾियनि था, वरी जॾहिं हू पंहिंजो टेन्योर पूरो थो करे त वराए ॿिए खे उहा बजट वधाए ॾियनि था। ही नालो कनेक्ट जेको साईं महीने जी थो ॻाल्हि करे, आउं सम्झां थो जेकर ॿी साल 2 सालनि में थी वञे त वॾी गनीमत आहे। ही माण्हुनि सां खिलवाड़ कयो पियो वञे। ही नाले जे उन खे साम्हूं रखी करे ही पंहिंजा फ़ाइदा ॿिया जेके माण्हुनि खे ॾियनि पिया। अहिड़ो अलमियो ॾिसो त हिकिड़े पासे जे अगरि हिन पासे वोट जे न आहे हिननि जो त उन पासे ईअं सम्झो त पथर बि नथो विछाइजे ऐं उनजे बिल्कुलु सियासत हले पई, माण्हुनि सां खिलवाड़ थियो पियो वञे। असां इन ॻाल्हि कईसीं पे त जेकी सब्जी मंडी हुई हुनखे हिन पासे शिफ्ट करण जे लाइ असां वस करे छॾिया। हुते सब्जी मंडी वारनि जी इहा ई जेकी आहे डिमांड हुई त बाबा असांखे हुते जेको ड्रेनेज सिस्टम आहे उहो त ॾियो। तव्हां नालो त हेॾी अरबे रुपया लॻाए पंहिंजनि रस्तनि खां खणी विया आहियो, पंहिंजी स्कीमूं जिते तव्हांखे करणियूं आहिनि, प्लाटिंगूं जिते करणियूं आहिनि, तव्हां उनखे त कनेक्ट करे छॾियो, पर उनखे तव्हां डिस्पोज ऑफ त कयो। इहो पाणी जेको सुभाणे बारिश पवे थी या ओवरलोड थिए थो, इहो साॻियो माण्हुनि जे घरनि में पाणी फिरी थो अचे। त हिन ते सियासत हले पई ऐं हिते जे आवाम सां इहा आउं सम्झां थो वॾो ज़ुल्म आहे। इंतिहा आहे, करप्शन त पंहिंजी जॻह ते आहे, पर हिते जे आवाम सां जेको आहे न तमामु घणो ज़ुल्म आहे। रोडनि जा नाला रखण सां फलाणो रोड फलाणे खाने नाले फला इन सां तव्हां माण्हुनि खे बेवकूफ़ करणु चाहियो था। छा था करणु चाहियो? तव्हां माण्हू आवाम हींअर बेवकूफ़ रखण सां कुझु कोन थींदो, तव्हांखे परफॉर्मेंस ॾेखारणी। मूंखे इहो ॿुधायो त तव्हां पाण ॻाल्हि कयूं पिया कासिमाबाद जी ड्रेनेज नाले जी, त काशिफ शोरो साहिबु ज़ाहिर आहे सॼो ख़ानदान जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी सां हुनजो तालुक़ु आहे, तमामु अहम जेको आहे शख़्सियत सम्झी वञे थी। जाम ख़ान शोरो साहिबु बल्दियाती मिनिस्टर बि रहिया आहिनि। सॼी कारकर्दगी कीअं था ॾिसो? सिर्फ़ु असां हिन नाले ते नथा ॻाल्हायूं, कासिमाबाद जो ॻोठ हुजे, कासिमाबाद जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा हुजनि, उन्हनि जो ड्रेनेज सिस्टम जेका असां पहिरीं जिन ते डिस्कस करे चुका आहियूं, उनजी वजह छा था सम्झो था? मेन बजट बि आहे, जॾहिं 66 करोड़ रुपया बजट जी ॻाल्हि कयूं था त सालाना बजट बि आहे, OZT जी बि आहे, 23 करोड़ पघारनि में थो वञे हलियो। 23 करोड़ 21 लख सालाना पघारनि में थो वञे। त पोइ जॾहिं एतिरियूं स्कीमूं बि हुजणु घुरिजनि ऐं उहे स्कीमूं जेकर आहिनि त उन्हनि जो हिन वक़्तु कहिड़ी पोज़ीशन आहे? साईं वजह साफ़ आहे। तव्हां ॾिसो ही बल्दियाती मिनिस्ट्री बि न रही आहे, ही चेयरमैन बि हिते जा रहिया आहिनि, ही पंहिंजा नवाज़ आहे, ही माण्हुनि सां ॿी अखियाई आहे कासिमाबाद सां। हिते जे अगरि राणी बाग जो ठीकु आहे उहो बि हिननि जो जेको पंहिंजो माण्हू हूंदो उनखे मिलंदो, जे पार्किंग जो आहे, ज़ू जो आहे, हिननि जा पंहिंजा छा चइजे वरी ॿियनि लफ़्ज़नि में गैर पार्लियामानी लफ़्ज़ थी वेंदो त पंहिंजा जेके खाटू पुट आहिनि उन्हनि खे आहे। तव्हां ॾिसो त हींअर जेके बि साइन बोर्ड हे हटाया अथनि, हाणे हटाया अथनि, इहे कंहिंजा हुआ? इन ते पैसा कंहिं पे वरिता? मुंहिंजो लीगल ऐं पंहिंजी थो ॻाल्हि कयां, लीगल बोर्ड आहे, पंहिंजी प्रॉपर्टी ते आहे, उनजी अॼु ताईं NOC नथा ॾियनि। रड़ियूं करे करे थकी पिया, बाबा जेतिरो तव्हांजो टैक्स आहे ॾियां थो तव्हांखे, तई मूंखे ॾियो, उनजी NOC ॾियो। उनजे बिल्कुलु साम्हूं
हेवी बोर्ड लॻो पियो आहे, उनजी NOC बि कोन्हे, का शइ कोन्हे, पर उनखे अलावा असां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां तालुक रखूं था, इन करे जो हिते असांखे बोर्ड लीगल बि तव्हां न ॾींदव। ठीक इहा तव्हांजे साम्हूं आहे, सबब ब्रेक वठी जो एहसान साहब को सवाल जो जवाब वठंदासीं। नाज़रीन ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे, वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम मंजर पस मंजर में ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। एहसान साहब, इमरान साहब जज़्बाती तमामु थी विया आहिनि, तमामु अहम ॻाल्हि कई त जेके पाण जेको आहे माण्हुनि खे मनपसंदि माण्हुनि खे फैसिलिटेट करण जो इहो हर पार्टी में हूंदो आहे। जॾहिं हुकूमतूं ईंदियूं आहिनि त कोशिशि इहा ई हूंदी आहे पंहिंजनि माण्हुनि खे फैसिलिटेट कजे। अवाम जो कहिड़ो ॾोह आहे हिन में? उहा अवाम, उहा पब्लिक जेका तव्हांखे वोट ॾिए थी, उहे माण्हू जेके तव्हांजे नारनि ते तव्हांजे जलसनि खे भरीनि था, उहे माण्हू जेके तव्हां सां उमेदूं लॻाए वेठा आहिनि, उन्हनि जो कहिड़ो ॾोह आहे जो उन्हनि खे डिलीवर नथो थिए? तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। त आउं त इन ॻाल्हि जो सख़्तु ख़िलाफ़ु रहियो आहियां शुरू खां वठी। त पंहिंजा नवाज़ी कंहिं हद ताईं त ठीकु आहे, जेके पंहिंजा नवाज़ी जो मतिलबु इहो कोन्हे जीअं मैं अहसान अबड़ो जेकॾहिं उनजो ज़ाती पेशो ठेकेदारी आहे या को कारोबार आहे, ऐं जेकॾहिं उहो कानून ऐं क़ाइदनि जे मुताबिक़ कंहिं ठेके लाइ या कंहिं कम लाइ अचे थो त उनजो हक़ु आहे। कानून ऐं ज़ाब्तनि जे मुताबिक़ जेकॾहिं कंहिंखे नवाज़िजे थो त उहो ठीकु आहे, पर जेकॾहिं इहो महसूसु थिए, इहो तासुरु अचे त हीअ सिर्फ़ु पंहिंजा नवाज़ी पई थिए, आउं उनजे ख़िलाफ़ु आहियां। ॿी ॻाल्हि इहा त साइन बोर्डनि वारी इमरान भाउ ॻाल्हि कई त साइन बोर्ड लाहिण जो हुकुम सुप्रीम कोर्ट शायदि हिन खां अॻु बि ॾेई चुकी हुई, पहिरीं बि ॾेई चुकी हुई, जंहिं ते इम्प्लीमेंट न थियो। हाणे वरी जेॾी महिल कराची में वाक़ियो थियो आहे त साइन बोर्ड लाहिण जो हुकुम सुप्रीम कोर्ट ॾिनो आहे ऐं हाणे साइन बोर्ड लाथा विया। ॻाल्हि इहा आहे त कासिमाबाद हुजे, हैदराबाद हुजे या लतीफ़ाबाद हुजे या तालको बहिराड़ी हुजे, अवामी फंड अवाम ते इस्तेमालु थियणु घुरिजनि, पोइ चाहे उहा हुकूमत पीपुल्स पार्टी जी हुजे, चाहे उहा हुकूमत तहरीक इंसाफ़ जी हुजे, चाहे उहा हुकूमत कंहिंजी बि हुजे, उहे फंड माण्हुनि ते इस्तेमालु थियणु घुरिजनि। न थियनि पिया न। ॾिसो ॻाल्हि, ॾिसो न ॻाल्हि इहा त फंड जारी थियणु कोरोना खां पोइ, कोरोना खां पोस्ट कोरोना जी ॻाल्हि थो कयां त 7-8 महीना थिया आहिनि त फंड स्टॉप। उन खां पहिरीं जेके फंड जारी थिया उहे फंड लॻा आहिनि, पर असांजो हिकिड़ो सिस्टम आहे जेको शुरू खां वठी बिगाड़ जंहिं सिस्टम में, उन सिस्टम खे सही करण में जेकॾहिं केरु सम्झी, जीअं इमरान ख़ान साहिबु चए थो त मूंखे त सिर्फ़ु 2 साल थिया आहिनि, तव्हां चओ त 72 सालनि जो गंद आऊं साफ़ु करियां, 72 सालनि जो गंद तव्हां मुंहिंजे मथां मड़, त तव्हां 72 सालनि जो गंद हिकिड़े सिस्टम जे मथां न मड़ियो न। जेका वफ़ाक़ी हुकूमत आहे उन्हनि जी वॾी अहम ज़िमेदारी हूंदी आहे, जेके बल्दियाती इदारा हूंदा आहिनि उनमें। ॿुधोसीं त कुझु अरसो अॻु जेको आहे वज़ीर आज़म इमरान ख़ान साहिबु जेको आहे बल्दियाती इदारनि खे कुझु फंड्स ॾिना हुआ, उन्हनि जो छा थियो? अञा ताईं रिलीज़ न थी सघिया। साईं, हाणे ॾिसो, जीअं कराची में असांजा दोस्त चवनि था त अरबे रुपया असांजे हवाले कयो, छो जो गुज़िश्ता तव्हां ॾिसो जेतिरो बि हिस्ट्री रही आहे, हिस्ट्री रही आहे, हींअर बि जे अगरि वफ़ाक़ी गवर्नमेंट या असांजो गवर्नर साहिबु असांजो कानूनी आईनी राइट आहे त असां पंहिंजो NSC अवार्ड जे लाइ ॻाल्हि नथो कयां, ऐं ॻाल्हि इहा थो कयां त जेकी वफ़ाक़ फंडिंग करे पई, हू चाहे थी त हिनखे इंश्योर कयूं ऐं माण्हुनि ते लॻे। जीअं साईं चयो त माण्हुनि ते त लॻे थो, पर उन्हनि माण्हुनि ते थो लॻे जेके वरी बि उहा ॻाल्हि कंदासीं त वरी बि ग्राउंड ते त नथो लॻे। इन करे असां हिनखे इंश्योर करणु चाहियूं था त वफ़ाक़ी गवर्नमेंट अहिड़ो रस्तो इख़्तियार करणु चाहे थी त जीअं उहा बजट जेकी आहे उन आम आवाम ते लॻे, उन्हनि स्कीमुनि ते लॻे, पंहिंजनि बंगलनि ऐं फार्म हाउसिस ते न लॻे। कराची जे लाइ अनाउंस कया 166 अरब रुपया किथे आहिनि? छो अनाउंस तव्हां ताईं कराची खे 166 अरब साईं तव्हांखे कोन ॾींदासीं, तव्हांखे कोन ॾींदासीं, इंशाल्लाह कराची ते लॻाईंदासीं, कराची शहर ते लॻंदा इंशाल्लाह। हींअर उहे ॻाल्हियूं फाइनलाइज़ थियनि पियूं, तव्हां उन में शिरकत कयो, एज़ अ सिंध गवर्नमेंट शिरकत कयो, ज़रूरु शिरकत कयो, पर असां इंडिविजुअली कॾहिं कोन चाहींदासीं त उहे माण्हू जेके पैसा आहिनि उहे ॿियनि जॻहियुनि ते लॻनि, कराची शहर ते लॻंदा इंशाल्लाह। जेके कराची सां नाजाइज़
थियूं आहिनि हाणे न थियण ॾींदासीं। अच्छा एहसान साहब ॾिसो हाणे इन मसइले जो हल कीअं थो थी सघे? ज़ाहिर 4 साल जो टेन्यूअर हो न, उहो अहम टेन्यूअर हो, उहो पूरो थी वियो। इहो हिकिड़ी नई बि कोन्हे ऐं नई वरी एॾी वॾी का रॉकेट साइंस बि कोन्हे बल्दिया थी। सॼी दुनिया में बल्दिया जा इदारा कमु कनि था, असां वटि छो नथो? तव्हांखे पंहिंजी ज़ाती जिल जी ॻाल्हि ॿुधायां त पाकिस्तान जो मसइलो को बि माण्हू अकेले सिर हल नथो करे सघे, मुमकिन ई कोन्हे। कलेक्टिव विज़डम जी ज़रूरत आहे। ठीकु, असांखे पाण मां निकिरी ऐं पोइ असांखे झुकी जे, छो त जॾहिं वण में फर लॻंदो आहे त वण झुकी पवंदो आहे। सही, तव्हांखे इख़्तियार आहे, तव्हांखे माण्हुनि वोट ॾिनो आहे, बकोला वांगे तव्हांखे माण्हुनि वोट ॾिनो आहे। जेकॾहिं तव्हांखे वाकई माण्हुनि वोट ॾिनो आहे त पोइ झुकी सभिनी खे बांह खणो। तव्हांखे कंहिं बि न रोकियो आहे त तव्हां एहतसाब न कयो, एहतसाब कयो। पाकिस्तान जो आइन जो आर्टिकल 227(1) उहो चवे थो त पाकिस्तान में को बि कानून इस्लामी अल्लाह रसूल जे सुन्नत जे अहकामनि जे ख़िलाफ़ ठही नथो सघे। ठीकु आहे। इस्लामी नज़रियाती काउंसिल नैब खे गैर कानूनी ऐं आइन ऐं शरीयत सां मुतसादम करार ॾेई चुकी आहे, मुनाफ़ी करार ॾेई चुकी आहे। तव्हां एहतसाब कयो, तव्हांखे कंहिं चयो आहे? पर इस्लाम ऐं आइन जे तहत एहतसाब कयो न। असां तव्हांखे कोन था रोकियूं, असीं पंहिंजो पाण खे सभिनी खां पहिरीं था पेश कयूं। असांजो एहतसाब थिए पियो, असीं वरी पेश करण लाइ तयार आहियूं। पर थियण ईअं घुरिजे त मुल्क मामले जे नज़ाकत जो खे अहमियत खे सम्झंदे सभु स्टेक होल्डर जेके कराची में आहिनि न, कराची में 22 क़ौमी असैम्बलियूं आहिनि, 14 PTI वटनि, MQ वटनि 4, 2 पीपुल्स पार्टी वटनि, सभु वेहनि पाण में। सियासी इख़्तिलाफ़, सियासी वफ़ादारनि खे हिकिड़े पासे रखी वेही कलेक्टिव विज़डम सां सोचियो त असांखे माण्हुनि खे कहिड़े तरीक़े सां फैसिलिटेट करिणो आहे, माण्हुनि जा मसइला कीअं हल करणा आहिनि। जेकॾहिं ईअं करिणो आहे ऐं बहसियत प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान, वज़ीर आज़म, मुंहिंजे वज़ीर आज़म इमरान ख़ान साहब जो इहो फर्ज़ु आहे त पाण वॾो थी वेहे, सूबाई सदर गवर्नर खे बि विहारे, सूबाई वज़ीर खे बि विहारे, सूबाई पंहिंजो मिनिस्टरनि खे बि विहारे, पंहिंजे वफ़ाक़ी वज़ीरनि खे विहारे, जेके कराची मां चूंडिया आहिनि, हैदराबाद मां जेके आहिनि, विहारे ऐं कलेक्टिवली हिकिड़ो ठाहिनि त असांखे हिन जेको आहे सो लाइन ऑफ एक्शन ते कमु करिणो आहे। तव्हां ॾिसो त हिकिड़े अञा 3 साल हिननि जे इक़्तिदार, हिननि जे हुकूमत जा बाक़ी बचियल आहिनि ऐं ख़ुदा जो कसम असांजी ख़्वाहिश आहे त हीउ पंहिंजो आइनी टेन्योर पूरो कनि ताकी हिननि वटि कोई जवाब न बचे त असांखे तव्हां लाहे छॾियो, असांखे तव्हां कमु करण जो मौक़ो ई न ॾिनो। असांजी ख़्वाहिश आहे त हीउ पंहिंजो वक़्तु पूरो कनि ऐं असां हिननि सां गॾिजी असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी फ्लोर ऑफ द हाउस चयो, कदम बढ़ाओ इमरान खान, हम आपके साथ हैं। आऊं तो चवां चेयरमैन बिलावल जी ॻाल्हि खे तो सेकंड कयां, कदम बढ़ाओ इमरान खान, हम आपके साथ हैं। पर तव्हां कदम वधायो त सही न। इमरान साहब कीअं थियणु घुरिजे? ॾिसो तमामु सेंसिटिव मामिलो आहे न। हाणे जेको बल्दियाती सिस्टम हुजे थो उहो सिधो सओ माण्हुनि जे जेको बुनियादी राइट्स आहिनि उन सां लाॻापियल हुजे। पाणी जो इशू हुजे, ड्रेनेज सिस्टम हुजे, सिहत जा मामला हुजनि, रोड रस्ता घिटियूं हुजनि, इहे सभु तव्हां उहे ज़रूरतूं आहिनि जेके हर माण्हू खे घुरिजनि ऐं हर माण्हू जी ज़रूरत आहे। त तव्हां कीअं था ॾिसो त हाणे जेको ज़ाहिर 4 साल जो जेको अरसो हो उहो पूरो थी वियो, हाणे नयो टेन्यूर अचे पियो, ज़ाहिर उहे साॻुड़ा माण्हू वरी वोटनि जे लाइ ईंदा, तव्हांजी पार्टी बि वेंदी, साईं वारनि जी पार्टी बि वेंदी, ॿिया बि वेंदा माण्हुनि अवाम वटि। छा था सम्झो त अवाम खे उहो डिलीवर थियो आहे? छा अवाम साॻुड़नि माण्हुनि खे चूंडण जे लाइ वरी तयारु आहे या नई का क़यादत जी ज़रूरत पवंदी? इंशाअल्लाह हेल पाकिस्तान तहरीक इंसाफ़ बल्दियाती इलेक्शन में हर जॻह तां भरपूर तरीक़े सां शिरकत कंदी ऐं इंशाअल्लाह तव्हांखे असां ॿुधाईंदासीं त कमु कीअं थींदो आहे। जे अगरि तव्हीं चओ था त प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान तव्हांखे लाइन ऑफ मैप ॾे, लाइन ऑफ एक्शन ॿुधाए, त पोइ आउं सम्झां थो त असां रिक्वेस्ट कयूं था प्राइम मिनिस्टर खे त सभ खां पहिरियां अची ॿुधायो त हिननि जो फंक्शन छा आहे, हिननि खे कहिड़ो कमु करणु खपे। बल्दियात जो जेको वज़ीर आहे कमु करणु खपे, किथे करणु खपे, इन जे लाइ ज़रूरु प्राइम मिनिस्टर खे ऐं असांजी क़यादत खे गुज़ारिश कंदुसि त लाइन ऑफ मैप जेको आहे उहो अची ॾियनि ऐं त जीअं हे पंहिंजो जेको सवाल रहिजी वियो त हिन वक़्तु जेको बल्दियाती इदारा आहिनि या जेके हींअर जेके लोकल गवर्नमेंट्स जा माण्हू आहिनि उन्हनि खे माण्हुनि खे डिलीवर करण जे लाइ छा करणु घुरिजे? छो जो ज़ाहिर आहे हीउ त मुदो 3 अगस्त ताईं पूरो थो थी वञे न, उन खां पोइ इदारा त हूंदा न, ठीकु आहे खणी चूंडियल नुमाइंदा न हूंदा, माण्हुनि खे कीअं डिलीवर थींदो?
पब्लिक जो मसलो जेको मेन आहे उहो हल कीअं थी सघे थो इलेक्शन थिए तेसिताणी उहे जेके ऑफिसर आहिनि उन्हनि जी ज़िमेदारी आहे असां त इन ते कमेटियूं बि जोड़ियूं पिया त जीअं हू उन्हनि सां कम्युनिकेशन में रहनि ठीकु आहे पहिरियां हिकिड़ो पार्टी लेवल ते ही इलेक्शन थियल हुया उहे चूंडियल नुमाइंदा हिते हुया जेकी परफॉर्मेंस उन्हनि जी आहे उहा तव्हां ऐं असांजे साम्हूं आहे पर जेसिताणी इलेक्शन थींदी उन खां पोइ इनशाला पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जीअं हिते बल्दियात में पंहिंजो हिसो वठंदी त पोइ असां तव्हांखे कमु करे ॾेखारींदासीं त कीअं कमु थींदो आहे कीअं डिलीवर थींदो आहे माण्हुनि खे सही जेको 2 साल डिलीवर कयो अथनि उहो साॻियो असां त डिलीवर कंदा इंशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह असां तमामु घणो डिलीवर 2 साल कयो जो डिलीवर कयो ऐं अथनि। करणु वञूं पिया खंड बाक़ी 50 जेको रुपए तव्हां 100 रुपए ते खणी आया आहिनि सदियुनि खां सालनि खां हिते 75 रुपए सालनि खणी खां आया हिते वेठा आहियो तव्हां जेको डिलीवर कयो आहे उहो बाबा जे साम्हूं आहे उहो बाबा जे साम्हूं आहे तव्हांखे मुबारकबाद ॾियणु खपे त कश्मीर असांजे पाकिस्तान जे लखे में शामिल थी वई आहे ऐं कश्मीर ते असांजो वाज़े मौक़िफ़ आहे सॼी दुनिया खे ख़बर आहे कश्मीर वञाए छॾियो न कश्मीर इंशाल्लाह असांजो हिसो बणजंदो विञाइण जी ॻाल्हि तव्हां न कयो इन ख़ुशफ़हमी में न रहो कश्मीर इंशाल्लाह पाकिस्तान जो हिसो आहे ख़ुशफ़हमी ख़तम थी वई ऐं असांजी टेन्योर में इंशाल्लाह कश्मीर जेको आहे पाकिस्तान जो हिसो बणजंदी इंशाल्लाह ठीकु आहे महिरबानी साईं इमरान साहब तव्हांजी महिरबानी साईं तव्हांजी महिरबानी नाज़रीन ॻाल्हि ॿोल तव्हां ॿुधी त जेके बल्दियाती इदारा आहिनि उहे पंहिंजो कमु कनि पिया पर जिते जिते लैप्स थिया आहिनि 4 सालनि में ख़बर पइजी चुकी आहे त कमु थियणो कीअं आहे ऐं थियणु कीअं घुरिजे हेॾो सारो बजट आहे अगरि उहो बजट लैप्स थी वञे या उन बजट जो जेको आहे आवाम खे को फ़ाइदो न थिए त पोइ इन्हनि इदारनि जो कहिड़ो फ़ाइदो असां ईंदड़ प्रोग्राम में वरी बल्दियाती इलेक्शन जे हवाले सां या बल्दियाती जेको निज़ाम आहे उन में कहिड़ियूं ख़ामियूं रहिजी वियूं या वरी किथे किथे जेके आहिनि उहे झोल रहिया या जेके स्कीमूं ॾिनियूं वियूं आहिनि उहे छो जेके आहिनि तकमील ताईं न पहुतियूं उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़